आउं ज़ाहिद आबड़ो पंहिंजे पैनलिस्ट ग़ुलाम नबी सुमरो ऐं अनवर काज़ी सां गॾु पंहिंजे प्रोग्राम सूरत हाल में तव्हांजे अॻियां मौजूदु आहियां। अॼु असां कोशिशि कंदासीं त कुझु अहम ॻाल्हियुनि ते या कुझु अहम इशूज़ ते तव्हांखे इंसाइट ॾियूं, जंहिंमें इहो आहे त पेशावर में बलदियाती चूंडूं थियूं त उन में JUI काफ़ी सीटूं खयूं आहिनि त उहा सूरत हाल कीअं पैदा थी ऐं उन जा सियासत ते जेके आहिनि से मुल्की सियासत ते कहिड़ा असर पइजी सघनि था उन्हनि खे असां ॾिसंदासीं। ऐं उन खां सवाइ सिंध जी जेका सियासी सूरत हाल आहे या सिंध में कानून ते हिकिड़ो सुवालु उथियल आहे त कानून जी बालादस्ती नज़र नथी अचे ऐं सिंध जो माण्हू उन सूरत हाल खे भोॻे रहियो आहे। इन्हनि ॿिन्ही सूरत हाल खे असां डिस्कस कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त असां पंहिंजे महिमाननि खां या पंहिंजे जेको आहे पैनलिस्ट खां सुठी जेको आहे सो इंसाइट वठूं त इहा सूरत हाल जेका सिंध में आहे उन जा असरात जेके आहिनि से अॻियां हली बलदियाती इंतख़ाबात ते या अॻियां हली जेके आहिनि से आम चूंडुनि ते कहिड़ा पइजी सघनि था। ऐं पेशावर वारे वाक़े ते आउं पहिरीं सुमरो साहिब खां सवालु पुछंदसि। सुमरो साहिब, मुंहिंजो सवालु तव्हांखे पहिरियों आहे त तव्हां असांखे ॿुधायो त हींअर पेशावर में बलदियाती चूंडूं थियूं, उन में हिकिड़ी अजीब सूरत हाल जेका आहे सा नमूदार थी आहे त न उते PTI जेका पंहिंजे गढ़ में खटे सघी आहे, न वरी उनखे पीपल्स पार्टी खे सीटूं मिली सघियूं आहिनि घणियूं, ऐं न ई वरी नून लीग खे जेको आहे सो घणी मतिलबु कामयाबी मिली सघी आहे। उते JUI जेको आहे सो विच मां पंहिंजूं इलाही सारियूं सीटूं खटे आई आहे, जंहिंजे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असांखे हिकिड़ो ताजुब आहे त इहा मज़हबी पार्टी जेका आहे उहा छा मज़हबी पार्टी जो उते वॾो रुझान हो या छा हो, तव्हां थोरो असांखे हिन जे बारे में ॿुधाईंदा। महिरबानी। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ छाकाणि जो ख़ैबर पख्तूनख्वा में गुज़िरियल टेन्योर खां वठी हिन टेन्योर ताईं हुनजी सूबाई हुकूमत रही आहे जेके 8 सालनि खां मथे हिसो थी वियो आहे। ऐं पहिरीं कामयाबी तहरीक इंसाफ़ खे सूबाई सरहद ख़ैबर पख्तूनख्वा मां मिली। उन करे तहरीक इंसाफ़ ॾाढी ख़ुदतमाद हुई त असीं छाकाणि जो पहिरियां इंतख़ाबात जेके आहिनि मकानी चूंडूं उहे WFP मां ख़ैबर पख्तूनख्वा मां था करायूं त जीअं असीं कामयाबियूं हासिलु करे सघूं। पर थियो हीअं त सरकार जे पॉलिसियुनि ऐं मईशत जी सूरत हाल, महांगाई ऐं ख़राब तर्ज़ हुकमरानी जंहिंजी असांखे दरअसल छा आहे जो मीडिया जे राडार ते ख़ैबर पख्तूनख्वा आहे ई कोन, डिस्कस ई नथो थिए पाकिस्तान जे मीडिया में ऐं प्राइम टाइम शोज़ में ख़ैबर पख्तूनख्वा डिस्कस ई नथो थिए त हीअ ॾाढा ख़ुशि आहे त आराम सां असीं ही मकानी चूंडूं हिननि 17 ज़िलनि में खटे वेंदासीं। ऐं उन लाइ वज़ीर ऑफिसर वज़ीर अज़म पाण उते दौरो कयो, इलेक्शन कमीशन उनखे नोटिस बि ॾिना, सेहत कार्ड विराया त प्रीपोल रिगिंग जा बि मतिलबु माना इलाही तरीक़ा आज़माया विया। उन्हनि जे बावजूदि जमायत उलमा इस्लाम PTI ॾाढो माना इन ज़ोम में हुई त छाकाणि जो पेशावर हुननि जो ॼण आबाई हल्को हुजे, उते हुननि सेहत कार्ड बि विराया पिए, पैसा तरक़ियाती फंड्स, प्री पोल रिगिंग, ऑफिसर बि उन्हनि जा, वज़ीर बि उन्हनि जा, माण्हू उन्हनि जा, पैसा बि ख़र्च थिया, अपोज़िशन बि पैसा ख़र्च कया हूंदा। ईअं बि रुगो पाण इहो नथा चवंदा पहिरियां PTI बि कया हूंदा, उहो बि कया हूंदा। पाकिस्तान जे इलेक्शन में हाणे पैसे जो इस्तेमालु नई ॻाल्हि कोन्हे। तव्हांजो जेको सुवालु आहे त इन सभ जे बावजूदि कंहिंखे बि इहा तवक़ो कोन हुई त जमायत उलमा इस्लाम फज़ल रहमान ग्रुप इहा 17 ज़िलनि में इलेक्शन तक़रीबन स्वीप कंदो ऐं कुझु कामयाबी जेका आहिनि उहा ANP खे बि उतां मिली आहे, उहा बि काउंटेबल आहे। त जमायत उलमा इस्लाम छाकाणि जो असांजे ज़हन साज़न असांखे 2014 खां वठी असांजे TV ने हिननि असांजे मीडिया असांखे इहो बावर करायो आहे त हिन मुल्क जी पार्टी हिकिड़ी आहे PTI ऐं उनजो लीडर ई हिकिड़ो आहे इमरान ख़ान ऐं बाक़ी हूंदा आहे। तमामु पुराणी पार्टी आहे जमायत उलमा इस्लाम। जमायत उलमा इस्लाम जे इलेक्शन खटण जी तारीख़ खे त वञूं था त 70 में जॾहिं 1 मैन 1 वोट जे तहत पहिरियों इलेक्शनूं थियूं जिन में हर माण्हू खे वोट ॾियण जो इख़्तियार हो, उन में जेके 72 73 में सूबाई हुकूमतूं ठहियूं उन में जमायत उलमा इस्लाम ऐं नेशनल अवामी पार्टी नायब सरबी ख़ान अब्दुल वली ख़ान जी सरबराही वारी पार्टी
उन्हनि जी गॾियल हुकूमत थी। मौलाना मुफ्ती महमूद जेको मौलाना फज़ल रहमान साहब जो वालिद आहे उहो वज़ीर आला थियो ऐं ANP जे पारां मीर गुल ख़ान नसीर जेको आहे उहो गवर्नर थियो। इहा हुकूमत 1972 खां वठी 1973 ताईं हली ऐं इन्हनि 70 वारे इंतिखाबात में भुट्टे साहिबु ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिबु ऐं मौलाना मुफ्ती महमूद क़ौमी असेंबली जी सीट ते इलेक्शन में मुक़ाबिलो कयो डेर इस्माइल ख़ान ते, जिते ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु इलेक्शन हाराए वियो जॾहिं तो पंहिंजे मक़बूलियत जे उरूज ते हो। हालांकि हुन लाड़काणे पिशावर ऐं लाहौर वारियूं भुट्टे साहिबु क़ौमी असेंबली जूं सीटूं खटियूं, पर हू डेर इस्माइल ख़ान जी सीट मौलाना मुफ्ती महमूद जे साम्हूं हाराए वियो। अच्छा, पोइ मौलाना मुफ्ती खां पोइ जॾहिं मौलाना फज़लुर रहमान जॾहिं आयो जमायत उलमा इस्लामिक, हाणे जेको ख़िताबु कयो अथई जॾहिं माना हिन इलेक्शन खटण खां पोइ जेका ॻाल्हि कई अथसि इस्लामाबाद में, त चई त असीं हिकिड़ी इस्लामी जमायत आहियूं, पर तव्हां असांखे इंतिहा पसंदि था चओ। असीं इंतिहा पसंदि कोन आहियूं। असीं हिन मुल्क जी मईशत ऐं हिन मुल्क जे अमन जी बहाली चाहियूं था, जीअं हिते जी मैशत मुस्तकम थिए ऐं अमन जी बहाली खे हुन इंसानी हुकूक सां ब्रेकेट कयो। त अमन जी बहाली जेॾां आउं चवां थो त उहा इंसानी हुकूक, यानी इहा पार्टी जेका माना 4 ॾींहं अॻे 8 ॾींहं अॻे इंसानी हुकूक जी ॻाल्हि करे रही आहे, असीं उनखे घटि में घटि उन्हनि इंतिहा पसंदि पार्टियुनि सां ब्रेकेट न करियूं। वरी मोटूं था त न सिर्फ़ु 70 वारी ॾियारी में, पर वरी 2002 में जॾहिं इंतिखाबात थिया पाकिस्तान में, त मज़हबी जमायतुनि जो हिकिड़ो इतिहाद जंहिंमें बि वाज़े पोज़ीशन जेका हुई उहा जमायत इस्लाम फज़लुर रहमान जी हुई ऐं उहा इलेक्शन खटे आई। मुतहिदा मजलिस अमल पंहिंजी हुकूमत ख़ैबर पख्तूनख्वा में जॾहिं हू NWFP जे नाले सां सॾिबो हो, सूबा सरहद, उन में उनजी हुकूमत ठही ऐं उन ज़माने में मौलाना साहब ख़ुदि नेशनल असेंबली जो मेंबर हो ऐं अपोज़िशन लीडर बि हो क़ौमी असेंबली में। त असीं इहो चऊं त ही का नई पार्टी ठही ऐं का काल्हुणी ॻाल्हि आहे, इहा ॻाल्हि कोन्हे, पर छाकाणि जो 2018 जे इंतिखाबात ते पहिरें माण्हू 25 जुलाई 2018 जा जेके इंतिखाबात आहिनि, जंहिं माण्हू एतिराज़ वारियो त हे इलेक्शन जेके आहिनि उहे मुनासिबु ऐं शफ़ाफ़ कोन आहिनि, उहो मौलाना साहिबु हो। हाणे इहो लॻे थो त हीअ जेका रिज़ल्ट आहे जमायत उलमा इस्लाम फज़लुर रहमान जे हक़ में ऐं की क़दुरु ANP जे अवामी नेशनल पार्टी जे हक़ में, उहा दरअसल इन ॻाल्हि खे ज़ाहिर थी करे त 2018 में मौलाना साहब जी ॻाल्हि कुझु दुरुस्त साबित थी थिए त उन्हनि सां ज़्यादती कई वई। त मोटूं था त जमायत उलमा इस्लाम फज़लुर रहमान जी तारीख़ जेका आहे न, वरी जदोजहद जी तारीख़ बि आहे, आमिरनि जे ख़िलाफ़ु जदोजहद जी तारीख़ बि आहे। त MRD मूवमेंट में बि उन्हनि जो किरदारु आहे, ARD में बि उन्हनि जो किरदारु आहे ऐं विचथरी पार्टी आहे ऐं मक़बूल पार्टी आहे ख़ैबर पख्तूनख्वा जी, उहा ज़ाहिर थी आहे पहिरीं मरहले जे मकानी चूंडुनि में हैरान करे छॾियो आहे। ऐं सरकार जेका आहे न उहा पंहिंजे तर्जुमाननि जे मार्फत पंहिंजी इज़त बचाइण में पूरी आहे ऐं मौलाना साहब जी इलेक्शन जी पोज़ीशन ऐं इंतिखाबी पोज़ीशन आईंदा इंतिखाबात में जमायत उलमा इस्लाम जी पोज़ीशन जेका आहे न उहा हिकिड़ी हकारी ऐं सियासतदान वारी ऐं हकारी पार्टी वारी थी वई आहे। काई साहब, तव्हांखां सवाल आहे त पेशावर में बल्दियाती चूंडुनि जे पहिरें मरहले में JUI खे चङी ख़ासी कामयाबी हासिल थी आहे, अञा ॿियो मरहलो जेको आहे उहो रहियल आहे, पर इन्हनि सॼी सूरत हाल में तव्हांखे छा थो लॻे त उन जो मुस्तक़बिल जी जेका पॉलिटिक्स आहे पाकिस्तान जी, या असीं चऊं त ख़ैबर पख्तूनख्वा जी, उन ते कहिड़ो असरु पवंदो ऐं मुस्तक़बिल जी चूंडुनि ते उन जो कहिड़ो असरु तव्हांखे नज़र थो अचे? जी महिरबानी। ॾिसो, JUIF जो खटणु मुंहिंजे लाइ अहिड़ो ख़ासि को नवाण कोन्हे का, छो त जेके ॻाल्हियूं हलियूं पई मुक़्तदर धुरियुनि सां, उन जो हिकिड़ो तव्हांखे ॾियणो हुयो, हिकिड़ो जेस्चर ॾियणो हुयो त असां हींअर न्यूट्रल आहियूं। न्यूट्रल हुजण खां पोइ ज़ाहिर आहे त हुनजी त कोन हुई का एतिरी मक़बूलियत PTI जी, उन जे करे पोइ मुक़्तदर धुरियूं जो हटी वियूं, फ़ोन कॉलूं न थियूं, त पोइ ज़ाहिर आहे उन में हींअर मौलाना साहब जो क़द
तव्हांखे नज़र थो अचे जेके जिथे जिथे 17 ज़िलनि में इलेक्शन थी आहे उहे ई गढ़ हुया PTI जो। ऐं हाणे त मतिलबु इहो मां अफ़सोस सां चवां त हाणे त ओपन चवनि था पिया बाबा फ़ैसिलो करण वारा आवाम कोन्हे को ॿियो आहे। जेकर उहे तव्हां सां ठहियल आहिनि त पोइ इलेक्शन कहिड़ी बि हूंदी तव्हां खटी वेंदो, ऐं जेकॾहिं तव्हां आवाम में मक़बूल न बि आहियो त बि खटी वेंदो। जीअं तव्हांजो प्राइम मिनिस्टर साहिबु अञा ताईं वेठो आहे, एग्ज़िस्ट करे थो पियो। मां त इनखे इन तनाज़ुर में ॾिसां थो त JUIF खे कुझु हिसो ॾेई ऐं इहो मुतमइन करण जी कोशिशि कई वई आहे त असां सां तव्हांजूं ॻाल्हियूं हलनि पियूं। डील जो पहिरियों हिसो इहो आहे, ऐं अॻिते पंजाब पियो आहे, सिंध पियो आहे ऐं बलोचिस्तान पियो आहे। त उते बि असां त या त उन्हनि जी सपोर्ट कोन कंदासीं या चुप करे वेंदासीं ऐं असां सां तव्हां ॻाल्हियूं हाणे मुकमल कयो। सो इन इलेक्शन जेका पेशावर जी बलदियाती थी आहे या KPK जी थी आहे, तव्हां हुन में ॾिसो वोट जो जेको रेशियो आहे उहो तमामु घटि रहियो आहे। हाणे जंहिं खटियो आहे JUIF जे मेयर पेशावर मञा उन मुश्किल सां 80,000 वोट खया आहिनि। 80,000 वोट खणी एॾे वॾे शहर जो मेयर थिए थो पियो, तव्हां रेशियो करो त केतिरनि माण्हुनि खे वोट कयो आहे। इहे शयूं बि असांखे ॾिसणियूं पवंदियूं त जेकॾहिं बलदियाती इदारनि में 50% खां घटि वोट कास्ट थिए थो त उन्हनि जी केतिरी वुकियत रहे थी। पर वरी पोइ वरी साॻी ॻाल्हि था करियूं त जेसि ताईं के मुक़्तदिर इदारा, मुक़्तदिर धुरियूं, सगारा इदारा तव्हां सां गॾु न आहिनि, पोइ तव्हां आवाम में केतिरा मक़बूल हुजो चाहे न हुजो। ॾिसो ANP एतिरो को ख़ासि ॿूटो ॿारे कोन सघी, पीपल्स पार्टी त नज़र ई कोन आई। 1 या 2 हुनजा तहसील जा थिया आहिनि उतां जा अॻुवाण, ऐं उहो ॾिसूं था त अॻिते हिननि जो कहिड़ो थो बीहे। पर असांखे लॻे थो त हवाउनि जो रुख बदिलिजी चुको आहे ऐं उन्हनि हवाउनि जो हिकिड़ो नंढिड़ो मिसाल उनखे ॾिनो वियो। मौलाना साहिब खे मौलाना साहिबु ॾाढो ख़ुशि आहे, टक ॾिए थो पियो ऐं हिकिड़े हंधि तक़रीर कंदे हुनखे नारा पिया त मौलाना साहिबु आएगा, हुन पाण अचे चयो त न मौलाना साहिबु आ चुका आहे। ॾिसूं त मौलाना साहिबु सिर्फ़ु KPK में आयो आहे या बाक़ी पूरे पाकिस्तान में बि अचे थो। सुमरो साहिबु हाणे तव्हां असांखे इहो ॿुधाईंदव त पेशावर में हींअर चूंडूं थी वियूं, मकानी चूंडूं थी वियूं ऐं अञा हिकिड़ो मरहलो हुन जो रहे थो, पर सिंध में बि जेके आहिनि से चूंडूं थियण वारियूं आहिनि। उते बि जेके आहिनि से कानून में का तब्दीली कई वई आहे या अॻु में ई जेका असां थियल हुई। बहरहाल हींअर सिंध में जेको आहे सो मकानी जेके कानून आहिनि उन्हनि में या बलदियाती कानूननि में थोरी तब्दीली कई वई आहे। त उन में कहिड़ो फ़र्क़ु आहे जो जेका अपोज़िशन आहे, PTI आहे, MQM आहे, उन ते हुननि जा वावेला लॻा पिया आहिनि। त अहिड़ी कहिड़ी कानून साज़ी हिननि कई आहे सिंध हुकूमत जंहिं ते उन्हनि खे एतिराज़ु आहे? मकानी निज़ाम जेको आहे या बलदियाती निज़ाम इख़्तियारात जी हेठीं सतह ताईं मुंतक़िली वारो निज़ाम आहे, जंहिंमें आवाम जेको आहे उहो डायरेक्ट इक़्तिदार जे मतिलबु उन ॾांहुं इक़्तिदार आवाम ॾांहुं मुंतक़िल थो थिए। त ॾाढो बहितरीनु बलदियाती निज़ाम हुजणु घुरिजे असां वटि ऐं हमेशह हुजे। पर छाकाणि जो मुख़्तलिफ़ हुकूमतुनि जूं मुख़्तलिफ़ तरजीहात थियूं रहनि, उन करे कॾहिं कॾहिं बलदियाती निज़ाम हिन मुल्क में हुजे थो, कॾहिं कॾहिं नथो हुजे, कॾहिं नाज़मी निज़ाम थो हुजे, कॾहिं कुझु थो हुजे। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, उहा हक़ीक़त आहे त बलदियाती निज़ाम जा फ़ाइदा आहिनि ऐं बलदियाती निज़ाम में जीअं मूं वरी रिपीट थो करियां त आम माण्हू जी पहुच वारनि ताईं फ़ैसिला कंदड़ डिपार्टमेंट्स ऐं ऑफिसरनि ऐं सियासतदाननि ताईं उन्हनि जी सिधी रसाई थी सघे थी। हाणे अचूं था सूबा KPK में ख़ैबर पख्तूनख्वा में जेको 17 ज़िलनि में इलेक्शन थी, उन में जेका कानून साज़ी कई हुई, हिकिड़ो त इहो इंतिखाबात जेके आहे 2019 में थियणा हुआ, डिले कयूं, 2021 ताईं खणी विया। उन में जेको बुनियादी यूनियन काउंसिलूं ऐं तालुके काउंसिलूं ऐं ज़िले काउंसिलूं उहे ख़तमु करे छॾियूं। विलेज काउंसिल, नेबरहुड काउंसिल ठाहियूं। मेयर खे हिकिड़ी ॻाल्हि ॿी बहितर कयूं त मेयर ऐं जेके वॾनि शहरनि जा जेके बि आहिनि उन्हनि खे डायरेक्ट चूंडुनि जे ज़रिए सिधो मुंतख़ब करण जी कोशिशि कयूं। ख़ैबर पख्तूनख्वा में इहा तब्दीली ॾिसूं था, जेका माना कानून साज़ी कई वई आहे, उन जा आईंदा 4 सालनि में माण्हुनि खे कहिड़ो लाभ थो मिले। पर इन ॻाल्हि में मूंखे इत्मीनान आहे त अंधो मंधो बि मकानी निज़ाम जेको आहे न, उहो बहितर निज़ाम आहे, उहो डिलीवर कंदो। हाणे वरी अचूं था
सिंध में दरअसल छा आहे जो ईंदड़ साल मकानी चूंडनि वारे निज़ाम जो कानून साज़ी त थी वई आहे ऐं मकानी चूंडूं थींदियूं ऐं हिते बि इक़्तिदार जेको आहे मकानी उहो उते जे चूंडियल नुमाइंदनि खे जेके काउंसलर हूंदा ऐं तालके में ज़िले लेवल ते ऐं मेगा सिटीज़ में जीअं कराची हैदराबाद आहे सक्कर ऐं जेके असांजी म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहिनि ओॾां वेंदो। हाणे जेको तव्हां सुवालु कयो त हिते वारी कानून साज़ी में छा आहे जो PTI ऐं ॿियूं पार्टियूं जेके आहिनि उन ते एतिराज़ थियूं कनि, उहे इहे था चवनि त तव्हां जेके शहरनि में जेके मेयर चूंडबा हुआ ऐं ॿी जेका इलेक्शन आहे उन्हनि में जेको पुराणो कानून आहे उन में तब्दीली कई अथनि त मेयर जेको आहे ऐं चेयरमैन जेको आहे उहो मुसलत कयो वेंदो। हुननि जे नज़र में इहो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा वांगुरु उनजी डायरेक्ट चूंड कोन्हे ऐं काउंसलर उनखे वोट कंदा ऐं जीअं असां सवेर डिस्कस बि कयो त उहो काउंसलर विकामी बि सघे थो त थियणु ईअं खपे त बलदियाती निज़ाम सॼी पाकिस्तान जे चइनी सूबनि में जेकॾहिं हिकु जहिड़ो हुजे त सुठो, पर हर सूबे जी हुकूमत जूं पंहिंजूं पंहिंजूं तरजीहात आहिनि ऐं असांजी जेको सूबाए सिंध आहे उन जी शहरी आबादी जेका आहे उहा बि जेका आहे उहा तमामु वॾी तइदाद में आहे ऐं उते उन्हनि जी ॻाल्हियुनि जो बि ख़्यालु कयो वञे ऐं उते जूं जेके म्यूनिसिपल कॉर्पोरेशन्स आहिनि उन्हनि खे उन्हनि जा इख़्तियार जेके आहिनि उहे सूबाई हुकूमतनि खे न वठणु घुरिजनि जेको उन्हनि जो एतिराज़ आहे त उन्हनि जे माना तालीमूं अस्पताल स्कूलूं वग़ैरह इन्हनि जा जेके इख़्तियारात आहिनि उहे सूबाई हुकूमत पाण वटि खणी वरिता आहिनि ऐं जेके कॉर्पोरेशन्स म्यूनिसिपल कॉर्पोरेशन्स ज़िले काउंसिल वग़ैरह जा जेके इख़्तियारात आहिनि अॻूणे कानूननि जे तहत उहे वापसि जेकॾहिं उन्हनि खे ॾिना वञनि ऐं शहरी ऐं ॻोठाणी आबादी जी नुमाइंदगी जो हिकु जेतिरो ख़्यालु कयो वञे, छाकाणि जो जीअं असां अर्ज़ु करे रहियासीं त बलदियाती इंतिखाबात बलदियाती निज़ाम जेको आहे उन में आवाम जी जेका शिरकत आहे उहा यकीनी हूंदी आहे ऐं उन्हनि जी इदारनि ताईं पहुच सिधी हूंदी आहे। उन करे सिंध सूबे में शहरी तोड़े ॻोठाणी आबादी खे हिकिड़ी तरह सां अहिड़ो निज़ाम ॾिनो वञे। ऐं सम्झां थो उन ते ॻाल्हियूं ॿोलियूं हलंदड़ बि आहिनि ऐं वज़ीर आला साहिबु उन ते गवर्नर साहिबु इहे पाण में ॻाल्हियूं ॿोलियूं कनि बि पिया। उन लाइ हू आउं सम्झां थो बहितर नतीजे ते पहुची वेंदा जीअं सिंध जे आवाम जे सभिनी हिसनि जी दादरसी थी सघे। ऐं आख़िर में आउं इहो चवंदुसि त सिंध में बि मकानी निज़ाम जेतिरो जल्दी अची सघे त जीअं आवाम जेको आहे उहो उन मां सहूलियतुनि जो फ़ाइदो वठी सघे, छाकाणि जो सीवेज खां वठी पाणी पहुचाइण खां वठी बेसिक हेल्थ सेंटर खां वठी स्कूलनि खां वठी इलाही कम आहिनि जेके बल्दिया कंदी आहे, जेके असांजी माना लोकल बॉडी कंदी आहे, मकानी निज़ाम कंदो आहे। त जीअं ई माना इहा शर्त आहे त इलेक्शन खे हाणे परियां न कयो वञे ऐं जेकॾहिं बि कानून साज़ी में जेके सुकम आहिनि उहे बि दूरि करे ऐं जल्दी इंतिखाबात कराया वञनि त वधीक बहितर थींदो। काज़ी साहिबु तव्हां सुमरो साहिब खे ॿुधो त सिंध में जेको आहे सो बलदियाती निज़ाम जे लाइ कहिड़ियूं तब्दीलियूं आंदियूं वयूं आहिनि। हाणे तव्हां असांखे ॿुधायो त हींअर सिंध में जेका बलदियाती निज़ाम ईंदा त उन जे दौरान छा सिंध हुकूमत खे को थ्रेट आहे, छा ॿाहिराणियुनि में जेके चूंडूं थींदियूं या शहरी चूंडूं थींदियूं उन्हनि में, ऐं तव्हां माण्हुनि जी हालति कीअं था ॾिसो? छो जो नवाब वली मोहम्मद ॻोठ आहे उते माण्हुनि जेको आहे 36 कलाक धरणो हयो, उन खां पोइ उन्हनि खे वञी था राइट्स मिलनि, त माण्हुनि खे इंसाफ़ मिलण में एॾी ताख़ीर थी थिए, एॾी देरि थी थिए जो माण्हू बेचैन आहिनि। उन जे बावजूदि बि सिंध हुकूमत जेका आहे उहा काफ़ी मुतमइन थी नज़र अचे। ऐं तव्हांखे शायदि कारूंझर वारो जेको आहे उन जी बि सूरत हाल जी ख़बर आहे त उते बि माण्हू जेके आहिनि से ॾाढा ग़ैर मुतमइन आहिनि। त उन सूरत हाल खे बि थोरो तव्हां जेको आहे सो हुन पंहिंजे ॻाल्हि जे दौरान असांखे ॿुधाइजो त उहे सभु शयूं जेके आहिनि से सिंध जी आवाम कीअं पियो भोगे ऐं हुकूमत खे कीअं बिहेव करणु खपे। हमारे क्वेश्चन खे ॿिनि पोर्शन में रखूं था। जीअं सुमर सां फरमायो उनमें थोरी मां इहा तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त
जेको ॿियो दफ़ो हिननि हिकिड़ो दफ़ो गवर्नर रिजेक्ट करे छॾी जेका असम्बली जेको अमेंडमेंट बलदियाती निज़ाम जेको हिननि रखियो आहे कानून सिंध असेंबली जेको मंज़ूरु कयो ऐं जंहिं ते अपोज़िशन घोड़ कयो, उहो जॾहिं गवर्नर ॾे वियो त गवर्नर उनखे रिफ्यूज़ कयो ऐं वापसि मोकिलियो। पोइ हिननि वरी कुझु हुन में अमेंडमेंट कयूं हुयूं ऐं पोइ वरी हिननि मोकिलियो गवर्नर खे, और गवर्नर उनखे बि रिफ्यूज़ करे छॾियो आहे। पर कानून मुताबिक़ 12 ॾींहंनि खां पोइ एज़ इट इज़ जेको असेंबली पास कयो आहे कानून, उहो इम्प्लीमेंट थी वेंदो, गवर्नर चाहे उन ते साइन करे या न करे। जेका आहिनि ॿ शयूं, त हिकिड़ी आहे त जेका बहिराड़ी वारा माण्हू आहिनि उहे दाऊं था कनि पिया त तव्हां बलदियाती इदारनि खे तमामु घणा ताक़तवर बनाए छॾियो आहे, एसि ताईं जो तव्हांजो उतां जो स्कूल बि हिकिड़े चेयरमैन जे कंट्रोल में अचे थो पियो, जेको बहिराड़ी जो माण्हू दांह थो करे। अच्छा, शहर जो माण्हू दांह थो करे त असांखे ताक़तवर तव्हां एतिरा कोन था ॾियो पिया, हक़ कोन था ॾियो पिया। हाणे जेका हिकिड़ी शइ तव्हां ॾिसो, ॿिन्ही में अपोज़िशन में ॿ हिकिड़ो आहिनि राया, जेकॾहिं डायरेक्ट इलेक्शन जा चेयरमैन जा ऐं मेयर जा KPK में थियनि था त PTI उनखे वाह वाह करे थी, ऐं उहो ई जेकॾहिं डायरेक्ट इलेक्शन हिते नथा कराइनि पीपल्स पार्टी वारा कराची में, हैदराबाद में, शहरनि में या बहिराड़नि में, त उन ते उहो दांह थी करे पई। इन जे करे त उन्हनि खे इहो ख़तरो आहे त जेके काउंसलर चूंडिजी ईंदा ऐं असांजे निज़ाम जी अहिड़ी पोज़ीशन आहे त उहे शायदि ईज़ी आहिनि त जो असां आवाम वटि वञी हिकिड़े माण्हू खे ख़रीद कयूं, उन खां सुठो आहे त हिकिड़े काउंसलर ख़रीद करे वठूं ऐं 100-200 काउंसलर ख़रीद करे वरिता, जंहिंमें पीपल्स पार्टी माशाल्लाह ॾाढी अॻिते आहे, त उन्हनि खे कराची जो मेयर या हैदराबाद जो मेयर मिली वेंदो, सखर ऐं मीरपुर ख़ासि जा खणनि था पिया। हाणे पीपल्स पार्टी जी जेका असां ॾिसूं था पिया त उनखे छा चऊं, उनखे ईअं सम्झो न त हिन सॼे कारवांवार में हिकिड़ो ईअं गो थ्रू चइबो आहे न, साम्हूं हिननि जो बहिराड़नि में को मुक़ाबिलो ई कोन्हे को, अफ़सोस आहे। हाणे छा कजे, माना उहा तव्हांजी हुकूमत जंहिंखे 14 साल थींदो हींअर 2023 में हुकूमत में रहंदे मुसलसल, उन कहिड़ा फड़ा मारिया आहिनि। तव्हां परे बि न वञो, कराची में बि न वञो, तव्हां कंहिं लाड़काणे में वञो, तव्हां पंहिंजे हैदराबाद में ॾिसो त हिकिड़ो रस्तो जेको 2 किलोमीटर या 3 किलोमीटर जो, उहो तव्हांखे हिननि सही ॾिनो आहे। मूंखे त नज़र कोन थो अचे, तव्हांखे नज़र अचे या कंहिं माण्हू खे नज़र अचे त मूंखे ॿुधाए, पीपल्स पार्टी वारा कावड़ ज़रूरु कंदा। हाणे उन्हनि खे इन्हनि सभिनी शयुनि जी का परवाह कोन्हे का, हुननि खे सिर्फ़ु 2 परवाहूं आहिनि त हुननि जे साम्हूं को ताक़तवर धुर कोन्हे का, स्केटर्ड माण्हू आहिनि, उहे बि वॾेरा आहिनि, उन्हनि जी बि स्टाइल वॾेर को आहे। ऐं अफ़सोस सां इहो तव्हांखे ॿुधायूं त असांजो जेको हींअर PTI में वेठो आहे, असांजो एक्स CM साहिबु आहे, उन खां जॾहिं पुछनि त महांगाई कहिड़ी आहे त चए थो त नहीं, जेका वफ़ाक़ जी महांगाई आहे उहा त कुदरत तरफ़ां आहे ऐं उनजो जेको रेट आहे उहो फ़रिश्ता मुक़ररु कनि था। हीअ पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में इहे था अचनि था, वॾे राज्यनि खे ॻाल्हाइण बि कोन थो अचे पियो, इन जे करे पीपल्स पार्टी खे परवाह कोन्हे का। हाणे रहियो त जेके जिन इदारनि मौलाना साहिब खे खटरायो, उहे हिननि जे मुखालिफ़ आहिनि न, उहे बि हिननि सां गॾु आहिनि, त पोइ हिननि खे त हीअ त मथे हेठां विहणो कयो वेठा आहिनि, सिर्फ़ु कराची ऐं हैदराबाद जे लाइ सोचनि था पिया त कंहिं न कंहिं नमूने सां असां कराची जो मेयर खणी अचूं। मूंखे लॻे थो खणी वेंदा, मूंखे लॻे थो पोइ कंहिं बाय हुक और कुक ही खणी वेंदा। तव्हां ॻाल्हि कई अमन अमान जी, तव्हां ॻाल्हि कई कानून जी, 14 साल हुकूमत, उहा चाहे उहो नवाब वली मोहम्मद नवाब शाह असांजे जेको पार्टी जो हींअर को चेयरमैन साहिबु आहे पीपल्स पार्टी जो, उनजो पंहिंजो होम डिस्ट्रिक्ट आहे ऐं उहो उते मौजूदु, ऐं उते 36 कलाक जो धरणो। सबबु इहो त उन ई नवाब शाह में जेको ज़रदारी हाउस जो हिकिड़ो ऑपरेटर आहे इलियास ज़रदारी, उन कब्ज़ो कयो आहे कंहिं ग़रीबनि जे ज़मीनुनि ते, जेको काज़ी अहमद ऐं जेको दरिया आहे कचे जी इलाइक़ा, उन में कब्ज़ो कयो आहे। उहे वीचारा महीनो वेठा रहिया नवाब वली मोहन जे प्रेस क्लब जे साम्हूं, पोइ इहे सभु माण्हू गॾिया अचे ऐं उन्हनि इहो कयो त असां जेको आहे सो कंदासीं धरणो। इहो हिकिड़ो महीनो पहिरीं हिननि धरणो, पर तेसि ताईं तव्हांजे गवर्नमेंट खे, तव्हांजे ऑफिसुनि खे का बि तकलीफ़ कोन थी। जॾहिं उहो धरणो लॻो, 36 कलाक माण्हू उते वेठा, हज़ारे माण्हू गॾु थिया, माण्हुनि खे तकलीफ़ आई, उन खां पोइ तव्हांजी गवर्नमेंट अचे हुननि सां ॻाल्हियूं कयूं ऐं हुननि जे लाइ रखियो अथनि त फ़ैसिलो, तव्हांजो फ़ैसिलो कंदासीं। जॾहिं त इहो कोर्ट जे तरफ़ां उहे जेके वीचारा ग्रीव्ड पर्सन्स आहिनि, जेके फैमिलीज़ आहिनि, उन्हनि खे इहो मसइलो आहे त उन्हनि जो मसइलो कंहिं न कंहिं नमूने सां हल थिए, कोर्ट उन्हनि खे ॾिनो हुयो। तव्हां ॻाल्हि कई कारूंझर जी, ॾिसो कारूंझर असांजे सिंध जी हिकिड़ी सूंहं जा जेके बि इलाइक़ा आहिनि, उन में कारूंझर जो बि हिकिड़ो वॾो हिसो आहे। कारूंझर जा 200 स्पॉट अहिड़ा आहिनि जेके तव्हां टूरिस्ट जे लाइ तव्हां उनखे बहितर करे सघो था। एॾो सुहिणो कारूंझर आहे असांजो,
जॾहिं बारिशूं पवंदियूं आहिनि त तव्हां सम्झो त गोल्डन ऐं ग्रीन उहो रंग ईअं निखरंदो आहे, मूं पंहिंजो विटनेस कयो आहे, त ईअं सम्झो अखियुनि खे बसि चकाचूंद थी वेंदी आहे। उहो असांजो कारूंझर आहे। उन कारूंझर खे तव्हां सिर्फ़ु पैसनि जे लाइ, तव्हां हुन मां ग्रेनाइट था कढो न, तव्हां सिर्फ़ु पैसनि जे लाइ हिकिड़ी कंपनी आहे कोहिनूर मैसर्स खे, उनखे तव्हां ॾिनो आहे लीज़ ते। अच्छा, उन्हनि वरी सब लीज़ करे छॾियो आहे FWO खे। अजीब आहे, माना हिकिड़ी तव्हां लीज़ कयो, गवर्नमेंट ऑफ सिंध लीज़ करे, उहा वरी सब लीज़ करे, उतां जा माण्हू दाऊं था कनि पिया, उतां जे माण्हुनि पटिशन दाख़िल कई आहे, कोर्ट में हलिया पिया आहिनि। तव्हांखे सिर्फ़ु पैसा खपनि था त तव्हां छो नथा उनखे कारूंझर जा जेके टूरिस्ट स्पॉट आहिनि उन्हनि खे डेवलप कयो, उते माण्हू तव्हांजा ॿाहिरियां अचनि, उतां जे माण्हुनि जी इक़्तिसादी पोज़ीशन, मुआशी पोज़ीशन बहितर थिए, बजाए जो तव्हां उनखे खणी खपाए छॾियो। छा सूंहं कॾहिं खपाइबी आहे छा? ठीकु आहे, मुख़्तलिफ़ जॻहियूं अथव, उनखे प्रोमोट कयो न। तव्हां प्रोमोट कोन था कयो, कुझु माण्हुनि जो फ़ाइदो आहे, और कुझु माण्हुनि जे फ़ाइदे जे करे तव्हां हज़ारे बल्कि लखे माण्हुनि खे। ऐं तव्हांखे मां ॿुधायां त जेको इस्लाम कोट वारो कोल फील्ड आहे, उन खां 10 किलोमीटर खां पोइ रस्तो अहिड़ो ख़राबु आहे कारूंझर ताईं, उहो तव्हांखे रस्तो नज़र कोन थो अचे, पर तव्हांखे कारूंझर जे ग्रेनाइट पथर जी क़ीमत नज़र अचे थी, जेका तव्हां कूड़नि जे मिल ते ॾियो था पिया, जेका उतां जो हींअर फोरम जेको आहे सरमाएदार, उहो हाणे मां न चवां पठान पाकिस्तान जो आहे, पर उहो पठान आहे, शौकत पठान आहे, उन खे ॾिनी वई आहे, जंहिं वरी FWO खे ॾिनी आहे, जेके ज़बरदस्ती उतां कनि था पिया। हाणे उते छा थो थिए, तव्हांजो इकोसिस्टम ख़राबु थो थिए पियो। जिथे तव्हांखे हरण मिलंदो हुयो, उते हाणे तव्हां ब्लास्टिंग करियो था पिया, हरण तव्हांजो भॼे थो पियो, हरण भॼी तव्हांजो परे पासे हलियो थो वञे पियो, तव्हांजो पाणी ख़राबु थो थिए पियो। उते जेके जॾहिं बारिशूं पवंदियूं आहिनि त घोड़दौड़ सिर ऐं भटियाणी, इहे नदियूं आहिनि, उहे वहंदियूं आहिनि, उन्हनि ते डैम ठहिया पिया आहिनि, उन्हनि खे तव्हां बहितर कयो त ॾिसो केतिरा माण्हू वञनि था उते, छा त ख़ूबसूरती आहे, छा त उते मोरनि जी पोज़ीशन आहे। तव्हां पंहिंजे जेको सिस्टम आहे उनखे ख़ूबसूरत खे ख़राबु था करियो पिया, ऐं कुझु माण्हुनि खे तव्हां फ़ाइदो था ॾियो पिया, इन जे करे उहे जाइज़ आहिनि। ऐं इहो ई गवर्नमेंट ऑफिस खे करणु खपे त उतां जे लोकल माण्हुनि जा जेके हक़ आहिनि उन्हनि खे इंटेक्ट करे। पर वरी बि उहा ई ॻाल्हि त छो त हिननि खे को डपु कोन्हे को, छो त हिननि जे लाइ अॻियां चैलेंज कोन्हे को। ऐं तव्हांखे मां ॿुधायां त उते जो माना नंगर जो जेको MPA हूंदो आहे न, उहो हमेशह ॿाहिरियों हूंदो आहे। हींअर आहे त थर जो कासिम सिराज सुमरो, पर उहो लोकल कोन्हे को, उनजो नंगर जो कोन्हे को, नंगर तहलके जो कोन्हे को। त नंगर तहलके सां हमेशह इहा सम्झो ॿिए खे पंहिंजी पार्टी कंदी आहे, त हुन वटि छा उते पंहिंजो पार्टी जो माण्हू कोन्हे को। जेकॾहिं पार्टी जो माण्हू हूंदो त घटि में घटि पंहिंजे इलाइक़े जो हुनखे कुझु त ख़्यालु ईंदो न, हीअ कोन था कनि ख़्यालु। सिर्फ़ु इन करे जीअं अर्ज़ु कयो थी त हिननि खे डपु न आहे त जेका ईंदड़ बल्दियाती इलेक्शन आहे उन में बि असां खटी ईंदासीं, जेका 2023 जी इलेक्शन बि आहे उन में बि असां खटी ईंदासीं। पैसो असां वटि जाम आहे, पावर असां वटि जाम आहे। KPK जी अपोज़िशन ई उते ANP वेठी आहे, उते तव्हांजी जमा इस्लामी वेठी आहे, उते नून लीग वेठी आहे, उते तव्हांजी PTI वेठी आहे, उते JU आहे। हींअर ॾिसो केतिरो वक़्तु खणी आई आहे, त नेक्स्ट जेको फेज़ आहे बल्दियाती इलेक्शन जो उन में बि तव्हांखे PTI किथे नज़र न ईंदी। पर मूंखे सिंध में सवाइ चंद जॻहियुनि जे मूंखे वरी पीपल्स पार्टी नज़र थी अचे, बाक़ी जेका करे पई तरक़ी उहा तव्हांजे साम्हूं आहे। बल्दियाती हुकूमत हिन वक़्तु जेके एडमिनिस्ट्रेटर आहिनि सभु हिननि जा आहिनि, का सफ़ाई कोन्हे का, को किथे बहितर एडुकेशन जो सिस्टम ई कोन था ॾियनि पिया, ड्रेनेज सफ़ा ख़राबु लॻो पियो आहे, पीअण जो पाणी तव्हांजो ख़राबु लॻो पियो आहे। हीअ कुझु कनि ई कोन था, ऐं हिननि खे करण जी ज़रूरत बि कोन्हे, छो त हिननि जे साम्हूं को मुतबादिल, हिननि जे साम्हूं हिननि खे को थ्रेट ॾियण वारो को पार्टी जेका उहा अचे कोन थी पई। इन जे करे हिननि खे अञा हिननि जे मथे में इहो वाह भरियो पियो आहे, अलाह कंदो वाह निकिरी वेंदो। नाज़रीन, तव्हां अॼु जे इम्पॉर्टेंट इशूज़ ते असांजे पैनलिस्ट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। असां पिशावर जे बल्दियाती चूंडुनि जे बारे में ॻाल्हायो, उन खां अलावा सिंध में कानून जी जेका हालत आहे ऐं आम माण्हू जेका उन जी भोगना भोगे रहियो आहे उन ते असां ॻाल्हायो। असां कारूंझर जे इशू ते ॻाल्हायो त कारूंझर खे तबाह करण जे बजाए जेकॾहिं उन जे मथां का रिज़ॉर्ट जेकॾहिं ठाही वञे त असां उन मां सिंध तमामु घणो कमाए सघे थी। ऐं उते माण्हुनि खे, आम माण्हुनि खे जेकॾहिं वधीक तरक़ी याफ़्ता बनायो वञे ऐं उतां जा रोड ऐं रस्ता ठाहिया वञनि त उते तमामु घणी तरक़ी थी सघे थी ऐं उते तमामु घणी ख़ुशहाली अची सघे थी। पर असांजी पीपल्स पार्टी शायदि कंहिं थ्रेट खां बग़ैर जेको आहे सो पंहिंजे सियासी मक़सदनि खे हासिलु करण में अॻियां वधी रही आहे, छो जो उन वटि ॿियो को बि अहिड़ो सियासी हरीफ़ असांखे फ़िलहालु नज़र नथो अचे जेको उन जे लाइ को थ्रेट हुजे। जंहिंजे करे असां ॾिसूं था त
त उहा आम भलाई जे कमनि जे बजाए हू पंहिंजे सियासी मक़सदनि खे हासिलु करण लाइ अॻिते नज़र अचे थी। असीं तव्हां सां गॾु आहियूं ऐं अॻिते नेक्स्ट वीक वरी ॿिए कंहिं जेको आहे इशू सां तव्हां सां गॾु हूंदासीं। अला भाई।